अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी शाह लतीफ़ जो नामियारो पारखू शार ऐं सिंधी ज़ुबान जो बाकमाल लेखक थी गुज़रियो आहे। हुन 8 मार्च 1884 ते हैदराबाद जे गुरबख्शाणी आमलनि जे ख़ानदान में जनम वरितो। होतचंद इब्तिदाई तालीम मक़ामी प्राइमरी स्कूल मां हासिलु कई ऐं सेकेंडरी तालीम नवल राय हीरानंद एकेडमी हैदराबाद मां हासिलु कयाई। 1899 में मैट्रिक जो इम्तिहान ॾिनाई। हूअ 1900 धारे ॾियाराम जेठमल आर्ट कॉलेज में पढ़ण लाइ दाख़िल थियो, जितां 1905 में BA जी डिग्री हासिलु कयाई। उनखां पोइ वधीक पढ़ण लाइ बम्बई जे विल्सन कॉलेज वियो, जितां 1907 में हुन MA जी अंग्रेज़ी ऐं फ़ारसी में डिग्री हासिलु कई। उन बाद थोरे वक़्त लाइ हीअ उन्ही कॉलेज में असिस्टेंट प्रोफेसर थी रहियो। ॿिए साल 1908 में ही मोटी सिंध आयो ऐं DG सिंध कॉलेज में फ़ारसी जो प्रोफेसर मुक़ररु थियो। उनखां पोइ समूरो वक़्तु उन कॉलेज में नौकरी कंदो रहियो, जिते हू घणो वक़्तु वाइस चांसलर थी रहियो ऐं 1937 में प्रिंसिपाल थियो। विच में 1928 में हीअ वधीक तालीम हासिलु करण लाइ इंग्लैंड पिणु वियो हो, जितां लंडन यूनिवर्सिटी मां अंग्रेज़ी शाइरी में तसौफ़ जे मज़मून ते डॉक्टरी जी सनद वरिताई। संदसि ॾाॾो ऐं वालिद सूफ़ी ख़्यालनि जा ऐं शाह इनायत सूफ़ी झोक वारे जी दरगाह जा मोतक़द हुआ। डॉक्टर साहिब खे उन करे निढे हूंदे खां सूफ़ियाणी तालीम ऐं तरबियत मिलियल हुई। मसनवी मौलाना रूम ॿियनि फ़ारसी शाइरनि जे कलाम ऐं शाह अब्दुल लतीफ़ जे शेर में ख़ासि कमाल हूंदो हुअसि। हूअ गुफ़्तगू में अक्सर उन्हनि जा शेर मिसाल तौरु पेश कंदो हो। डॉक्टर साहिब जे शागिर्दनि ऐं दोस्तनि जो दाइरो निहायत वसी हो। डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो, सैयद मीरान मोहम्मद शाह, ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो ऐं ॿिया केतिरा संदसि शागिर्द हुआ। जॾहिं GM सैयद 1928 में ज़िले लोकल बोर्ड कराची जो प्रेसिडेंट चूंडियो वियो, त उन वक़्तु सिंध कॉलेज बोर्ड ते 2 मेंबर हूंदा हुआ। डॉक्टर होतचंद मूलचंद गुरबख्शाणी जी ज़िंदगी जो वॾे में वॾो कमु, जंहिं हुनखे लाफ़ानी शोहरत बख़्शी आहे, उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाए जे रिसाले खे मुक़दमे माना ऐं शरह सां चइनि जुल्दनि में लिखण जो आहे, जिन मां 3 जुल्द पाण छपाए पधिरो करे सघियो। पहिरियों जुल्द 1923 में, पर चोथों हिसो विरहाङे सबबि ऐं किन ॿियनि अणटर कारणनि जे करे अशात पज़ीर न थी सघियो। शाह लतीफ़ ते केतिरनि ई आलमनि लिखियो आहे, पर उन्हनि मां डॉक्टर गुरबख्शाणी जो को बि मुक़ाबिलो करे नथो सघे। उन सिलसिले में ॿियो जेको मुख्य कमु हुन कयो आहे, सो हीअ त शाह साहिब जे कलाम जी हर पहलू ते रोशनी विझण लाइ हिकु निहायत उम्दो मुक़दमो लिखियाई, जंहिंमें शाह साहिब जी सवानह उमिरी, सूरत ऐं सीरत, मज़हब, वेदानियत ऐं तसौफ़ सां तालुक़ ऐं संदसि शेर ऐं शाइरी ते तफ़सीली नज़र विधी अथसि। उन में शाह साहिब जे शेर जी मज़मून इबारत, नज़म, उन जी ॿोली, नहवी बनावतनि जो पूरी तरह ज़िक्र कयो अथसि। डॉक्टर मरहूम जा ॿिया बि किताब तसनीफ़ थियल आहिनि, जिन में नूरजहां नावल ऐं लंवारी जा लाल। संदसि इंतकाल ओचितो दिलि बीहण सबबि 11 फरवरी 1947 ते कराची में थियो। उन वक़्तु संदसि उमिरि 64 साल हुई। डॉक्टर गुरबख्शाणीअ जी वरसी ते खेसि भेटा पेश करण लाइ हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर गुरबख्शाणी जो तारुफ़। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।